भाई साहब आशीर्वाद वचन थे मुझे मन में हमेशा हिकिड़ी तमन्ना रही कि युवा पीढ़ी अॻियां अचणु खपे असांखे अगर युवा पीढ़ी खे न वधाईंदासीं त आख़िर कमु हलंदो कीअं इन करे दिलीप जी खे नंबर ॾिनो वियो ॻाल्हाइण जो कमल जी जेके ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं थी सघे थो मां कुझु न ॿुधाए सघां इन करे नई पीढ़ी अॻियां अचे ऐं जीअं कमल जी तव्हां खां पुछियो भई गांव जनम ॾींहुं असां अची रहिया नी जनम ॾींहुं मल्हाइण लाइ करे हिननि जे ॾाढी बि मोबाइल ते ॾिठो भई 40 वरी घणो थियो हिकिड़ो साधारण प्रश्न पाण हिते कार्यक्रम में आया आहियूं असांखे इहा जानकारी थो हुजे न भई घणो
मिनट दे मिनट दी भेज जाते हैं